نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले सां जलसो मुनाक़द कयो वियो आहे। हिन वक़्तु मुस्लमान जेकर सिधे ऐं सही रस्ते ते न आहिनि या जिन तकलीफ़ुनि में ऐं परेशानियुनि में घिरियल आहिनि उन जी वजह इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत के नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े के छॾे ॾिनो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत के सिखण समझण उन खां बाद में उनके अपनाइण हर मुसलमान जे लाइ ज़रूरी ऐं लाज़िम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में मालूमात हासिल करण मुसलमान जे मथां इहो लाज़िम आहे। अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त अहिड़ो हाल थी वियो आहे जो उमिरि जो केतिरो हिसो माण्हू गुज़ारण खां बाद में बि इस्लाम जी ख़बर कान्हे का, नमाज़ जी अदायगीअ जो तरीक़ो ख़बर कोन्हे को, दुआऊं कीअं पढ़णु घुरिजनि, रुकूअ में कीअं वञणु घुरिजे, सजदो कीअं करणु घुरिजे, क़याम में कीअं बीहणु घुरिजे। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त दुनिया जे बाक़ी तमामु मामलात में इंसान होशियार आहे, चालाक आहे, चुस्त आहे ऐं ॾाढो तेज़ आहे। जेकर सुस्त ऐं कमज़ोर आहे, अबोझ ऐं अणपढ़ियल आहे त उहो दीन जे मामले में नमाज जी ख़बर कान्हे का, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ख़बर कान्हे का। कॾहिं कॾहिं त अहिड़ो हाल थी वेंदो आहे जो रमज़ान मुबारक जे महीने में माण्हू ॾिसी माण्हू मस्जिद में अचनि था, पोइ इहा परेशानी हूंदी आहे त हाणे घर वारो नमाज़ पढ़े त आउं बि गॾु पढ़ां, त जीअं हूअ पढ़े त आउं बि ईअं पढ़ां।
हू रुको में वञे, हू कीअं थो करे त आउं बि ईअं कयां। हाल इहो थी चुको आहे। साईं हाणे असांजो फाज़िल तव्हांजे साम्हूं गुफ़्तगू करे रहियो। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जिथे माण्हू पंहिंजे पाण खे अलाए केतिरो पढ़ियल ऐं लिखियल था सम्झनि, पर दीन जे हवाले खां बिल्कुलु कोरा आहिनि, बिल्कुलु लाइल्म ऐं जाहिल आहिनि। एतिरे हद ताईं मदीना मुनव्वरा जे अंदरि उमिरे जे लाइ जॾहिं आऊं मक्का मुकरमा वियासीं, मदीना मुनव्वरा जे अंदरि सिंध जो हिकिड़ो साथी, हुन सां मुलाक़ात रही। असांजी अच वञ रहंदी, होटल गॾु हुयो, अच वञ गॾु हुई। पोइ रोज़ानी मूंखे हिकिड़ो जुमिलो चवंदो त साईं हाफ़िज़ साहब, पंहिंजो साईं हिते आहे, हिते दफ़न थियल आहे, साईं जी क़बर मुबारक हिते आहे। मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि हुई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थो करे। तक़रीबन जॾहिं बि होटल मां ईंदासीं, मस्जिद नबी में मूंखे जुमिलो ज़रूरु चवंदो। हिकु ॾींहुं ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि जो हुज़ूर आयो, ईअं साम्हूं असीं लेटिया पिया आहियूं। एतिरे में ई ॿई लेटिया पिया, मूंखां पुछणु लॻो, उथी करे मूंखे चवणु लॻो, भला हाफ़िज़ साहब, भला मूंखे हिकिड़ो सुवालु आहे, जवाबु ॾिजो। मूंखे पुछो। जी सुवालु इहो त जेको पंहिंजो साईं हिते, भला जंहिंजी क़बर आहे, उन साईं जो नालो छा आहे? जी जेको पंहिंजो साईं हिते आहे, जंहिंजी हीअ क़बर आहे, भला उन साईं जो पंहिंजे जो नालो छा आहे? मूंखे ख़बर कान्हे। अंदाज़ो लॻायो न शइ जो, हिकिड़ो माण्हू केतिरो ख़र्च करे करे उमिरे करण जे लाइ आयो आहे, मके खां मदीने पहुतो आहे, उमिरो करे हाणे मदीने जी ज़ियारत जे लाइ आयो आहे, मस्जिद नबी जे अंदरि नमाज़ पढ़ी रहियो आहे, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में बि ख़बर कान्हे। इहो हाल असां मुस्लमान जो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में त पहिरीं कम अज़ कम हर हिकु माण्हूअ खे मुस्लमान हुजण जे नाते पंहिंजे नबीअ जो तारुफ़ त हुअणु घुरिजे, नबीअ जी सुञाण त हुजणु घुरिजे, वाक़िफ़ियत हुअणु घुरिजे। ऐं कोशिशि कंदुसि त मुख़्तसर ॻाल्हि कयां। असां खां बाद में शेख मोहतरम मौजूदु आहे, तफ़सीली ख़िताब इंशाअल्लाह हुननि जो थींदो। ऐं त चंद गुज़ारिशूं तव्हां अहबाबनि जे इसरार ऐं मोहबत जे करे हाज़िर थियो आहियां। सभ खां पहिरीं यादि रखणु घुरिजे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इंतिख़ाब अल्लाह जे तरफ़ां आहे। अल्लाह उन्हनि खे चूंडियो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि सूरह आल इमरान जे अंदरि इन ॻाल्हि खे ज़िक्र फरमायो। फरमाए इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन ज़ुर्रियतन बअदुहा मिन बअद वल्लाहु समीउन अलीम। फरमाए अल्लाह चूंडियो आहे, अल्लाह इंतिखाब कयो आहे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो, उन खां बाद में उन जे औलाद मां नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो, उन जे औलाद मां आल इब्राहीम जो, उन खां बाद में उन जे औलाद मां आल इमरान जो इंतिखाब अल्लाह फरमायो। फरमाए हिक ॿिए जी औलाद मां इन इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जिथे सैयदना इब्राहीम जो फर्जंद सैयदना सुभान अल्लाह इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम, अहिड़े रीत में सैयदना इब्राहीम जो ॿियो फर्जंद सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम, बनी इसराइल जो पूरो सिलसिलो इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे फर्जंद सैयदना याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नस्ल मां थो हले। जेतां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सिलसिला नस्लब वञी करे सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम सां मिले थो, ॿई रिश्ता वञी करे सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां था जुड़नि। सही मुस्लिम जे अंदरि रिवायत मौजूद आहे। सैयदना वासिला बिन अस्क़ा फरमाए थो, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ा किनानत मिन वल्द इस्माइल। फरमाए त अल्लाह ताला इंतिखाब कयो आहे इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी, ऐं इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम पुट आहे सैयदना इब्राहीम जो। यादि रखिजे। फरमाए त अल्लाह ताला सैयदना इस्माइल जी औलाद मां किनाना जो इंतिखाब कयो, किनाना जो इंतिखाब कयो। वस्तफ़ा
मिन बनी किनानत कुरैशन, फरमाए किनाना मां अल्लाह ताला कुरैश जो इंतखाब कयो। वस्तफा बनी हाशिम मिन कुरैशिन, अल्लाह ताला इन कुरैश मां बनो हाशिम जो इंतखाब कयो। वस्तफानी मिन बनी हाशिमिन, फरमाए अल्लाह ताला मुझो इंतखाब बनो हाशिम मां कयो। ये इंतखाब ये थियो है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतखाब अल्लाह कयो है। नंबर 2, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 4 साल जी उम्र में हैं। सीरत नगार मुख्तलिफ रिवायतों ने जिंदर जिक्र कयो आहिनि। जब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अञा नंढी उम्र में आहिनि, सैयदना जिब्रील आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लेटाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के सीने के शक कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के सीने के दिल के धो तो साफ करे। फरमाए वरी बियो दफो जॾहिं बेराज ते वञी रहिया हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सीने के वरी शक कयो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिल के साफ करे, उनके धोई करे साफ करे माए ज़मज़म सां। फरमाए व मुलिय ईमानन व हिकमतन, उनके ईमान हिकमत सां भरे करे उन जी सिलाई करे छॾी। सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला फरमाए थो, फरमाए कुंतु अरा अल मिख़यत, फरमाए आउं ॾिसम केतिरा दफ़ा मूं ॾिठो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सीने ते उन सिलाई जो निशान बि हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिल जी तहारत इंतखाब अल्लाह जे तरफ़ां, दिल जी सफ़ाई जला जिब्रील आयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जी सफ़ाई, उन जी तहारत ईमान हिकमत सां भरे वियो। इहो इंतखाब या शइ सिर्फ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीब थी आहे। अज़ीज़ान गिरामी, जिथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो मक़ाम आहे, अल्लाह ताला उन जो इहो मक़ाम फरमायो त अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र के उन जे नाले के भी अल्लाह बुलंद फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। फरमाए असां तहां जो ज़िक्र बुलंद कयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अल्लाह बुलंद कयो आहे। अज़ान में तहां रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधंदा हो, कलमे जे अंदर तहां रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधंदा हो, नमाज़ जे अंदर तई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्र ॿुधंदा हो। हर मौके ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो तहां ॿुधंदा हो। तॾहिं त अल्लाह फरमायो व रफ़अना लक ज़िक्रक, फरमाए माण्हू तहां जे शान के घटाइण जी कोशिश था कनि। आऊं अल्लाह फरमाए आऊं तहां जो शान बुलंद थो कयां। दुनिया जो को मुस्लमान अहिड़ो न आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधे ऐं ईमान हुन जो गवारा न करे त उन ते सलात न पढ़े। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वरतो वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो बि एज़ाज़ आहे जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वरतो वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़णु घुर्जे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़णु घुर्जे। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे एज़ाज़। नमाज़ में दुरूद इब्राहिम पढ़ो था, कसरत सां दुरूद पढ़णु घुर्जे। फरमाए बख़ीलुन मन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्ली अलैहि, फरमाए बख़ील हो न जो पैसा खर्च कोन करे, उन जो अलग मौजू है। पर फरमाए बख़ील ओ माण्हू पाए जे माण्हू वटि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र कयो वञे ऐं ओ माण्हू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद न पढ़े, फरमाए ओ बि बख़ील आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿी रिवायत आहे, फरमाए रग़िम अनफु रग़िम अनफु रग़िम अनफु मन ज़ुकिर इस्मी वलम युसल्ली अलैहि औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। फरमाए उन माण्हू खे ओ माण्हू तबाही बर्बाद थी वञे जे माण्हू वटि मुंहिंजो ज़िक्र थिए, मुंहिंजो नालो वरितो वञे, ओ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद न पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एज़ाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यो मक़ाम है मर्तबा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह ज़िक्र बुलंद कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद जो सिलसिलो अल्लाह ताला कुरान मजीद के अंदर भी इरशाद फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ण घुर्जे। एक सहाबी आयो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह के रसूल आऊं दुआ में दुरूद तहां ते केतिरो पढ़ां? फरमाया जेकर दुआ जो मैंने दुआ जे कुछ हिस्सो तहां ते दुरूद पढ़ियो वञे। फरमाया ठीक आहे पर वइन ज़िद फयकुन खैरन, जेकर तुन में इज़ाफ़ो करी त बेहतर आहे। फरमाए जेकर आऊं उनखे अधु कयां, अधु दुआ घुरां ऐं अधु दुआ में तहां ते दुरूद पढ़ां, फरमाया फी खैर वइन ज़िद
फरमाए जेकर तू अञाब ज्यादा करी तो अञाब खैर मिलंदो। फरमाए जेकर आऊं ब हिस्सा यानी पूरी दुआ जा ब हिस्सा तव्हां ते दुरूद पढ़ा ऐं हिकु हिस्सो दुआ घुरां। फरमाए ठीक आहे पर जेकर अञाब करी त खैर आहे। फरमाए जेकर आऊं पूरी दुआ जे अंदर सिर्फ तव्हां ते दुरूद पढ़ंदो रहां पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त पोइ तोखे ॿ फ़ाइदा पवंदा। ॿ फ़ाइदा। पहिरियों फ़ाइदो जंहिंजे लाइ सभु परेशान ओड़ो पाड़ो नंढा वॾा सभु इन परेशानी आहे रोज़गार जे हवाले सां। रोज़गार जे हवाले सां फरमाए पहिरीं त अल्लाह ताला इन हवाले सां तुंहिंजी परेशानी खे दूर फरमाईंदो। अज़हब अल्लाहु हम्मक व गम्मक व गफ़र ज़म्बक। फरमाए जेके जिन परेशानियुनि में तूं घिरियल आहीं जिन मुसीबतुनि में तूं फाथल आहीं जिते तोखे निकिरण जो रस्तो नथो नज़र अचे हाणे केॾांहुं वञा केॾांहुं मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे हाणे छा करियां। फरमाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ण सां अल्लाह ताला तुंहिंजे परेशानी खे दूर करे छॾींदो। जेके ॻाल्हियूं तोखे समझ में कोन पियूं अचनि उहे ॻाल्हियूं समझ में अचणु शुरू थी वेंदियूं। जिते रस्ता मुंझियल आहिनि रस्ता साफ़ नज़र था न अचनि उते रस्तो तोखे ॾिसण में ईंदो। फरमायो गफ़र ज़म्बक रुॻो ईअं कोन्हे पर अल्लाह तुंहिंजे गुनाहनि खे बि माफ़ करे छॾींदो। गुनाहनि खे भला माफ़ कंदो। अज़ीज़ाने गिरामी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में यकीन ॼाणो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जो हिकु तवील मौज़ू आहे पर मूं चयो मूंखे मुख़्तसर ज़िक्र करिणो आहे। जिते सिर्फ़ इहो ज़िक्र करणु त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में असांखे मोहब्बत आहे। हा मोहब्बत सिर्फ़ ज़बानी कलाम में न सिर्फ ज़बानी कलामी मोहब्बत न। सैयदना अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान आए सही बुखारी के अंदर फरमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता अकुना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। फरमाए ओ माण्हू कामिल ईमान वारो थी नथो सघे जेसी ताईं आऊं हुन वटि यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेसी ताईं आऊं हुन वटि उन जी जान खां उन जे माल खां उन जे औलाद खां बल्कि कायनात जे समूरनि इंसाननि खां वधीक महबूब न थी वञा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत करणु ईमान जो हिस्सो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकु ॿियो एज़ाज़ फरमाए हदीस में अचे थो वकान युबअस कुल्लु नबिय्यिन इला क़ौमिही ख़ासा व अना बुइस्तु लिल उम्मति आमा। फरमाया ॿियनि नबियनि खे अल्लाह ताला हर क़ौम जे लाइ ख़ासि अलॻि अलॻि मोकिलियो। वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी क़ौम जे तरफ़ मोकिलियो। व इला मदयन अख़ाहुम शुअइबा मदयन वारनि ॾे शुअइब खे मोकिलियोसीं। व इला आदिन अख़ाहुम हूदा फरमाए आद वारनि ॾे हिननि खे मोकिलियोसीं। व इला समूद अख़ाहुम सालिहा समूद वारनि ॾे सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियोसीं। हर क़ौम वारनि ॾे अलॻि अलॻि नबी हो लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान आहे क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ रसूलुल्लाह खे मबूस कयो वियो। कुरान मजीद के अंदर अल्लाह ताला ने जो तज़किरो फरमायो फरमाया वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नास बशीरन व नज़ीरा। फरमाए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो जॾहिं अल्लाह ताला कयो कुरान मजीद के अंदर अल्लाह फरमायो वलक़द अरसलना मूसा बिआयातिना इला क़ौमिही। फरमाए मूसा के जॾहिं मोकिलियोसीं आयात सां पंहिंजे क़ौम वारनि जे तरफ़ पंहिंजे क़ौम बनी इसराइल जे तरफ़ मोकिलियो वियो। जॾहिं रसूलुल्लाह जो तज़किरो आयो अल्लाह ताला इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नास बशीरन व नज़ीरा। फरमाए मूंखे पूरी कायनात जे लाइ बशीर ऐं नज़ीर करे मोकिलियो वियो आहे। अल्लाह फरमाए थो ऐलान कर पैगंबर कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। फरमाए इंसानो आऊं समूरनि इंसाननि जे लाइ रसूल बनाए करे मोकिलियो वियो आहियां। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए दुनिया जे अंदर वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला यस्मउ बिही अहदुन मिन यहूदिय्यिन व नसरानिय्यिन। फरमाए उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे पंहिंजे बारे में फरमायूं फरमाए हिन कायनात जे अंदर को बि अहिड़ो माण्हू चाहे यहूदी हुजे चाहे नसरानी हुजे कहिड़ी क़ौम सां ताल्लुक़ रखणु हुजे फरमाए यस्मउ बि वलम युमिन जंहिं मुंहिंजे बारे में ॿुधो
मुझे बारे में उनके खबर पहुंची पर पो भी ईमान कोन आंदई। फरमाए कान मिन अहल नार, फरमाए यो मानो जहन्नम में वेंदो जेको रसूलुल्लाह ते ईमान आनी। मुखे चंद एवं गालियों करियूं आहिनि जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत के जिक्र कयो थो वञे। ख़ैर ये तो अलग एजाज खोड़ सारा, पर मुखे चंद ये गालियूं जिक्र करियूं जेके असांजे मुआशरे में हींअर हलनि पियूं। अज़ीज़ान गिरामी रसूलुल्लाह ते ईमान आन जो मकसद कहिड़ो आहे? पहिरीं ॻाल्हि इहा सम्झणु घुरिजे, ईमान रसूलुल्लाह ते सभु चवे था त असां ईमान आंदो, पर ईमान कहिड़ो आणो आहे, कीअं आणो आहे, उन जे बारे में ज़रा क़ुर मजीद जे तरफ़ गौर कजो त क़ुर मजीद कीअं थो चवे त कीअं ईमान आणो आहे ऐं सहाबा कीअं ईमान आंदो आहे। पहिरीं ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको चवे जेको ॿुधाए उनके यकीन करणु घुरिजे त सच फरमाए रहियो आहे। फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। फरमाए पैगंबर पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन थो ॻाल्हाए, आसमान तां वही ईंदी, जेको ॻाल्हाईंदो आसमान तां वही ईंदी। हिकिड़ो सहाबी रसूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्फाज़नि खे लिखणु शुरू कयो, वेही करे वेठो हूंदो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॻाल्हाइनि, हू जुमला नोट करे लिखण लॻो। कुझु सहाबा चयो अल्लाह जा बंदा, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि खे न लिखंदो कर, व रसूलुल्लाहि बशरुन यग़ज़बु अहयानन व यफ़रहु अहयानन। फरमाए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बशर आहे, इंसान आहे, कॾहिं कावड़ में आहिनि, कॾहिं ख़ुशीअ में आहिनि, कॾहिं कावड़ में का ॻाल्हि न करे वञनि, कॾहिं ख़ुशीअ में का अहिड़ी ॻाल्हि न करे वञनि। इन करे जेका ॻाल्हि लिखणी आहे पुछी करे पोइ लिखजा। माण्हू चए त ईअं हर ॻाल्हि न लिखनि, इन वीचारे लिखण छॾे ॾिनो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो, अची करे अर्ज़ु कयईं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं तव्हांजी हर ॻाल्हि लिखंदो हुउसि, पर मूंखे कुझु साथियुनि इहो मशवरो ॾिनो त आउं हर ॻाल्हि न लिखां, तव्हां खां पुछी करे पोइ लिखां। तंहिं केॾी महिल ख़ुशी में, केॾी महिल ग़मीअ में, केॾी महिल कहिड़ो मौक़ो आहे, केॾी महिल कहिड़ो मौक़ो आहे। इन करे मूंखे चयो अथनि त हर ॻाल्हि काल्हि न लिख। सुभान अल्लाह। सुनन दारमी जे अंदरि रिवायत मौजूद आहे, पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया है, या अब्दुल्लाह उक्तुब, अब्दुल्लाह लिख, फवल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदी मा यख़रुजु मिन्हु इल्ला अल-हक़। फरमायो उन ज़ात जी कसम आहे जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, हिन ज़बान मां सवाइ हक़ जे ॿी का ॻाल्हि कान निकिरंदी। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेका ॻाल्हि चवे उनखे मञणो आहे, उन ते ईमान आणो आहे। ईमान जी पहिरीं तक़ाज़ा आहे। अॼुकल्ह जा ये यूनिवर्सिटी में पढ़ण वारा जंहिंजो दिमाग़ जाइ ते कोन्हे, जेके अॼुकल्ह अल्लाह खे मञण जे लाइ तयारु कोन्हे, ये सम्झो था जेके यूनिवर्सिटी में पिया पढ़नि तंहिं था सम्झो त डिग्रियूं हासिल था कनि, ईमान खे विञाइण वारी डिग्रियूं हासिल पिया कनि। अॼु माण्हू अल्लाह जा मुनकिर इहे माण्हू अल्लाह खे तस्लीम कोन था कनि। इहो हाल आहे इन्हनि माण्हुनि जो। असांजे ईमान जो इहो हिस्सो आहे त पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ॻाल्हि चवे ईमान आहे। मिसाल जा ईअं ईमान आणो आहे। सुभान अल्लाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सही बुखारी जे अंदरि रिवायत मौजूद आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि। मुस्लमानो ध्यान सां ॿुधिजो, ईमान ईअं हुअणु घुरिजे। अब मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त न अचे, रसूलुल्लाह जो फरमान तोखे मञणो पवंदो। तुंहिंजो दिमाग़, तुंहिंजो अकुल, तुंहिंजी सोच, तुंहिंजी फिक्र केतिरी हूंदी, जेको कलाम आसमान तां अर्श इलाही तां अची रहियो आहे, तुंहिंजो अकुल केतिरो हुनखे सम्झण जे लाइ। तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेहे या न वेहे, रसूलुल्लाह जो फरमान तोखे मञणो पवंदो, तस्लीम करणो पवंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ा रहिया आहिनि, सहाबा पोयां अब असां वारी नमाज़ करी न कि असां जहिड़ा इमाम न, असां जहिड़ा मुख्तदी। जेकर इमाम ॿी रकात में सलाम पढ़ाए वञे न अॻी नमाज़ में, त केरु कोन पुछंदो साईं अॼु ॿ रकातूं पढ़ाईंदी। असांजो हाल इहो आहे, इमाम साहब जेकर अॻी नमाज़ में ॿ रकातूं पढ़ाए सलाम वराए छॾे त बि पोयनि खे ख़बर कान पवंदी त साईं ॿ रकातूं पढ़ाई। असांजी नमाज़ अहिड़ी आहे, यकीन ॼाणो हाल अहिड़ो आहे। हिकु जॻह ते नमाज़ पई हले, 3 रकातूं पढ़ी करे सलाम वरायो, सलाम वराइजो। कंहिं बि अल्लाह जे बहाने पूरी मस्जिद मां इमाम साहब खे कोन चयो त साईं 3 रकातूं पढ़ाईंदे चौथी बि रहे थी। सभिनी खे कंहिंखे दुकान जो हिसाब करणो, कंहिंखे दुकान तां सामान वठिणो आहे, कंहिंखे का शइ ॾियणी आहे, का शइ वठणी आहे, खोड़ सारा दिमाग़ ते ॻाल्हियूं।
हमरा के चौथी जो को ॿाहिरां भजंदो पियो उन चयो त साईं हिकिड़ी रकात रहे थी। चई कीअं? चई मूंखे अंदाज़ो आख़िरी में तव्हांजी आख़िरी रकात आहे इन में आउं पुॼी वेंदुसि पर पुॻुसि कोन त तव्हां अॻ में सलाम वाराए छॾियो। ॿाहिरें खे उहो पियो छो ॿुधाए त मूंखे रसूल चौथी रकात में तव्हां पढ़ी कान जो पुॼा हा। माना हुनजो बि पंहिंजो हिसाबु हो, हुनारो बि पंहिंजो हिसाबु हो। तो असां वरी नमाज़ आया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोयां बीहण वारा सहाबा। अब ईमान सां ॿुधाइजो जेकर न इमाम साहब नमाज़ पढ़ाए जेकर हिते जेकर मैदान ते का बि शइ इमाम साहब जे अॻियां गुज़रे त घटि मां घटि पोयनि खे त ॾिसण में ईंदी न भला। उहा अलॻि ॻाल्हि आहे, फजर जी ॻाल्हि कोन पियो कयां, अॻी नमाज़ जी ॻाल्हि पियो कयां। फजर जी ॻाल्हि कोन पियो कयां, अॻी नमाज़ जी ॻाल्हि कयां। जेकर अॻियां का इमाम साहब जे ॻाल्हि का शइ गुज़रे त पोयनि खे ॾिसण में अचे। क़ुर्बान वञा सहाबा जे ईमान। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ा रहिया आहिनि, दौरान नमाज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते वधी विया, ॼण त का शइ टोड़े रहिया आहिनि, का शइ भञी टोड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि, अॻिते वधी विया। वरी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ ते हटिया एतिरो जो सहाबा जे पोयां सफ़ में वञी पहुता। सहाबा चयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु तव्हां उहो कयो जो पहिरीं कोन कयो। अल्लाह जे रसूल इन जी वजह छा आहे? हाणे वरी न जुमिले ते गौर कजो जेको मूं चयो त जेकर इमाम साहब जे साम्हूं का शइ अचे त पोयनि खे बि ॾिसण में ईंदी या कान ईंदी। एतिरो त ॾिठो न भा, अॻिते बि थी वियो पोइते बि थी वियो। सुभान अल्लाह। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन जगह ते अल्लाह मूंखे जन्नत ॾेखारी, इन जगह ते मूंखे अल्लाह जन्नत ॾेखारी। चवनि हा न त असां त कान ॾिठी, चवनि हा न असां त कान ॾिठी, असीं त पोयां बीठा आहियूं। ईमान इन शइ जो नालो आहे। अल्लाह जो रसूल चयो हा तव्हां चयो मञोसि इन ॻाल्हि खे। फरमाया मूं जन्नत ॾिठी, जन्नत जे अंदरि बाग़ ॾिठा, उन जूं नेमतुनि खे ॾिठूं, मूं हिकिड़ो उन जे मां कोई मेवो टोड़ण जी कोशिशि कई। मूंखे चयो त अञा तव्हां दुनिया जे अंदरि आहियो। फरमाया पोइ ते हट ॾिने करे जो इन जगह ते मूंखे जहन्नम ॾेखारी वई। अब जेकर को नांग न इमाम साहब जे साम्हूं गुज़रे त उहो टहे त पोयां बि टहंदा ॾिसंदा आया न। जेकर बाह भरे त इमाम साहब खे गर्मी लॻे त पोयनि खे बि गर्मी लॻे। जे एसीअ जी थधी हवा इमाम साहब खे लॻे घटि में घटि पोयनि खे बि त लॻे। क़ुर्बान वञा सहाबा जे ईमान ते। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते एतिराज़ कोन कयो त तव्हां ॾिठी असां कान ॾिठी, असां कीअं मञूं? न न, ईमान इन शइ जो आहे। फरमाए तव्हां चयो असां तस्लीम कयो, मञोसीं इन ॻाल्हि खे। हाँ इन तॾहिं त अल्लाह फरमायो आमिनू कमा आमनन नास। इंसानो ईमान ही आणियो जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ईमान आंदो आहे। फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इहतदौ व इन तवल्लौ फइन्नमा हुम फी शिक़ाक़। फरमाए जेकर तई चाहियो था तव्हांजो ईमान अल्लाह जे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर पवे त पोइ ईअं ईमान आणियो जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा ईमान आंदो आहे। अहिड़ो ईमान आणणु घुरिजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको चयो मञो, यकीन आहे, सच फरमाई, सम्झ में ॻाल्हि अचे न अचे। हे जेका अॼुकल्ह जा कम्यूनिस्ट पिया फिरनि खोड़ सारा जेके अल्लाह खे कोन था मञनि, इन जे एतिराज़नि खे कॾहिं ॿुधो त इन जो हाणे त पुरानी ॻाल्हि आहे पर इन्हनि खे हाणे ॻाल्हि सम्झ में अची आहे। हाणे सिंध में खोड़ सारा पिया फिरनि, खोड़ सारा सिंध में पिया फिरनि। अब वण लॻायो, दिमाग़ साईं, वण लॻायो, वण लॻाईंदा त हवा ईंदी। हा ठीकु आहे, सची ॻाल्हि। असबाबनि खे इख़्तियार करणु घुरिजे, इन जो इनकार कोन्हे। कंहिं हुनखे चयो बाबा वण न पवंदा पर हवा जो हलण वारो चई इहे ॻाल्हियूं पुराणियूं, हिन ॻाल्हि खे छॾे ॾे। इहो मुस्लमान आहे जंहिंजो अक़ीदो आहे। इहे ॻाल्हियूं पुराणियूं आहिनि। इन्हनि माण्हुनि सां जो दिमाग़ इहो आहे जेके यूनिवर्सिटी में पढ़नि था, चवनि था त अल्लाह वल्लाह का शइ कान्हे। अरे पोइ आया हो किथां? असांखे अल्लाह कोन ठाहियो आहे, पोइ आया हो किथां? चई पहिरीं जेके इंसान हुए भोलड़ो हो। अरे भोलड़े जा पुट, तोखे पहिरीं पंहिंजे पीउ खे विसारे डायरेक्ट तुंहिंजी निस्बत भोलड़े जे तरफ़, ख़ालिक खे विसारे तूं उन भोलड़े खे त कंहिं पैदा कयो हूंदो। इहो मूंसां इहो अथई जेको पंहिंजी निस्बत इंसान जे बजाए अल्लाह ख़ालिक जी बजाए कंहिं उन शइ जी तरफ़ करे थो जेकर ख़ुदि खे चयो वञे त भोलो त चवणु नाराज़ थी पवंदो। इहे मुल्हिद, इहे कम्यूनिस्ट, इहे छा चवंदा अजीब अजीब ॻाल्हियूं था कनि। ॿार खे दिलि तक चवे थी त सॼो मौज़ू हिन ते मौज़ू ते ॻाल्हायां।
एडो इन मानन दिमाग खराब कयो मानन जो मस्जिद किरी पवे तो चवंदा या मौलवी जी गाला जेकर मंदिर ठीक किरी पवे तो बाबा यकसानियत जी गाला दीनी निवान सा को ताल्लुक कोनी हुन जो दीनी मान सा हुन जो को ताल्लुक मजहब जो नालो कोनी को पर जेकर मंदिर किरी पवे तो सब हमरा थी पवंदा असी बाबा सभनी सा गडयूं जेकर मस्जिद किरी पवे जो मुल्लन जो कम होदा क्या होदा छा होदा हुन वारो मजहब कोने हेना इस्लाम मजहब कोने पर ये मानू हकीकत है जॾहिं अल्लाह के छॾे ॾे न को मानू जेकर अल्लाह जे दरवाजे का को परे रहे न वो दर दर जूं ठोकरूं खाईंदो दर दर ते धिका खाईंदो हिता हणंदो हुता खणंदो हुता किरंदो हुते किरंदो ए उन माण्हू जो हाल हूंदो अज़ीज़ान गिरामी पहली ॻाल्हि इहा आहे त नबी सलातो सलाम जी ॻाल्हि जेका फरमाए उन ॻाल्हि खे तस्लीम करणो आहे नबी सलातो सलाम जेका ॻाल्हि चवे उनखे मञणो आहे उनके अमल करे दिखाणो आहे मोमिन जो यो हाल आहे त हाणे यो न सोचे त यार फलाणे कोन कयो मुझे वडे कोन कयो मुझे पीर साहब कोन कयो मुझे इमाम साहब कोन कयो मुझे मुफ्ती साहब कोन कयो यो मुस्लमान जे लायक कोन्हे फरमाया व मा कान लिल मुमिन वला मुमिनतिन इदा क़दा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियारा फरमाया के मोमिन मर्द जेला के मोमिन औरत जेला यो जायज नहीं लायक कोने अल्लाह इन रसूल जो को फैसलो थी वजे हाने चवे त को मुके को इख्तियार फरमान उन जरा को इख्तियार कोने उनके तस्लीम करनो आए मञणो आ उनके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गाल के हर मौके ते जेकर रसूलुल्लाह जी गाल के तस्लीम न कंदो तो दुनिया जे अंदर बर्बाद है आखिरत जे अंदर बर्बाद है फरमाया व मन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गयरा सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा जेके मानू अल्लाह जी मुखालफत कंता रसूलुल्लाह जी मुखालफत कंता मोमिन जे रस्ते के छड़े कंता अल्लाह बचे तो पासी भी छड़े दाजो जिना खपन तेरा वने आखिर में ठिकानो चाहे उनजो जन्म जे बाह में उनके सजे दो अजीजा ने ग्रामी बस ब लफ्ज गाले करे पहले गाल के पूरो कया या गाल याद रखण गुरजे कामयाबी सिर्फ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके में है बस सीरत यह काने त मौलवी साहब वडी तकरीर करे वाह वाह कराए छजी या गाल काने करे सीरत यह है तू पंजे पाण के जेकरा औ बेनमाजी है नमाज में सुस्ती है ते नमाज जो पाबंद बन जा नमाज में जेकर सुस्ती है तो सुस्ती खत्म कया जेकर कोई बेनमाजी है तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत के दिसे नमाजी बन जे जेकर दाढ़ी ना है सुन्नत ना है अजनिया काठी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत जो इजहार करे चवे रब तो के गवाह तो बढ़ाया औ तुझे नबी जो उम्मती आया अजनिया का बाद में औ नबी जे मोहब्बत में दाढ़ी के तो छया अजनिया काठी कैसा धोखो को न कंदस मुझे नबी ये तालीम कान दिनी है धोखे ॾियण जी ये तालीम कान्हे अॼु कंहिंसां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि कंहिंखे नुक़सान कोन रसाईंदुसि ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे जेकर सिर्फ़ वाइज़ करे ॿुधी ॿुधाए ये ते वरी टपड़ छॾे हिते करे कपिड़ा छॾे हिते वञी वञे त पोइ असांजी तक़रीर में ॿुधाइण जो को फ़ाइदो कोन्हे अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।